जय झूलेलाल। अची वियो आहे असांजो नओं साल चेटीचंड। हिन ॾिण ते असीं गॾिजी मल्हाईंदा आहियूं नओं साल। सिंधियुनि जो नओं साल तव्हां सभिनी खे बेशुमार वाधायूं। ॾिसो, जनवरी जे महीने में असीं मल्हाईंदा आहियूं हिकिड़ो नओं साल, उहो हूंदो आहे अंग्रेज़नि जे नमूने सां, यानी होटलुनि में वञी खाधा खाई फटाका ॿारे डांस करे असीं नओं साल मल्हाईंदा आहियूं। पर असांजो ही सिंधी नओं साल आहे चेटीचंड जे ॾिण ते, जेको हर सिंधी हर शहर में पियो मल्हाए ऐं मालिक जी अरदास पियो करे। उनखे चए थो त असां सभिनी जा सपना पूरा कर, दुखड़ा दूर कर। दातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा, मींहं मुंदाइता वसणा सदा वसी तूं। जे राज़ी थी मूं त मेरा आई मान लहां। त असीं सभु गॾिजी पंहिंजो ही सिंधी ॾिणु सिंधी नमूने मल्हायूं, बहिराणा कढूं, छेॼूं पायूं ऐं चऊं त हे मुंहिंजा मालिक, असां सभिनी जा दुखड़ा दूर कर। तव्हां पंहिंजे शहर में ही साल कीअं मल्हायो, चेटीचंड जो मेलो कीअं रचायो, हुन बाबति ॾियो असांखे अहवाल। जय झूलेलाल।